समझो यो जिंदगी के बर्बाद करे रहे हो। अल्लाह जो हुकुम आयो फाइदा फरक तफन सब जॾहिं तू फारिग थींदो अञा वधीक मेहनत कंदो कर व इला रब्बिक फरगब अल्लाह जी मोहब्बत में अञा अॻिते निकिरी वेंदो कर। मुसलमानो छा पाण अल्लाह जी मोहब्बत में अॻिते निकिता आहियो? पंहिंजे पाण खां सवाल पुछो। वक्ती तौर फिलहाल मौलाना साहब उलमा जूं तकरीरूं सभु पंहिंजी जॻह ते, पर पंहिंजे पाण खां त पुछो छा आऊं पंहिंजे रब सां सचो आहियां? छा मुंहिंजो किरदार अहिड़ो आहे त मुंहिंजो रब मूंसां राज़ी हूंदो? वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिहि व वलदिहि वन्नासि अजमईन औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम। हर किस्म जी हमदे सना कायनात जे खालिक दिलन जे मालिक अर रहमान अल मन्नान अल हलीम अल करीम अरहमुर राहिमीन अहसनुल खालिकीन खैरुल फासिलीन रब्बुल आलमीन जिला दुरूद सलाम हुजन प्यारे पैगंबर साकी कौसर इमामुल अंबिया खातमुल अंबिया खतीबुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते। मुख्तसर हमदे सलात का बाद अल्लाह कमुल हाकिमीन जी मोहब्बत ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत एक मोमिन इंसान जी जिंदगी जो सब का वडो सरमायो आहे। अल्लाह उनके पैगंबर जी मोहब्बत का बगैर जिंदगी ये समझो हुआ जिंदगी ही कोने का। हकीकत में हिन जहान में हिन कायनात में जिंदा रहण जे काबिल जिंदा माण्हू उहे ही आहिनि जेके कमा हक़ हो हकीकत में अल्लाह जी मोहब्बत जो हक़ अदा कनि था ऐं अहिड़े ही अंदाज में मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कनि था। मुसलमानों अॼो के हिन प्रोग्राम में अवां या इहा ॻाल्हि सम्झण जी कोशिश कंदासीं तो पाण ज़बान जी चोटी सां सब जा सब इन ॻाल्हि जा इकरारी आहियूं। मूंखे तो पंहिंजे रब सां मोहब्बत आहे इहो जुमिलो हर माण्हू ॻाल्हाईंदो आहे। मूंखे पंहिंजे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत आहे इहो जुमिलो हर माण्हू ॻाल्हाईंदो आहे। मुसलमानो छा वाक़िअतन पाण अल्लाह सां मोहब्बत करियूं था? अॼु इन सवाल जे जवाब जी ॻोल्हा कंदासीं इंशाअल्लाह। छा वाक़िअतन पाण मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करियूं था? अल्लाह जी मोहब्बत जो हिकिड़ो मंज़र वॾो अजीब मंज़र इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहान फ़ानी मां रुख़सत थिया। चंद दिहाड़ा गुज़रिया। अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु के फरमाइन था इंतलिक बिना इला उम्मे ऐमन, ए उमर मूसां गॾु गॾिजी हलो मदीने जी हिकिड़ी ॿुढड़ी औरत सां मुलाक़ात कंदासीं। मुसलमानो ताजुब जी ॻाल्हि आहे। अल्लाह जे नबी खां पोइ ख़लीफ़ो आहे जंहिंखे चइबो ख़लीफ़तो रसूलिल्लाह, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़लीफ़ो आहे। मदीने ते मुर्तद माण्हुनि जे हमले जो ख़तरो आहे, कुफ़ार जे हमले जो ख़तरो आहे, अंदरूनी खाना जंगी जो इम्कान भी मौजूद आहे। पर अबू बकर जी सोच के ॾिसो, आखिर उन्हनि जे ज़हन में ॻाल्हि कहिड़ी आई? चवण लॻा उमर
मूसा गजी हलो एक बुढ़ड़ी औरत से मुलाकात कंदासीं नज़ूरुहा कमा कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यज़ूरुहा उमर इन्हें करे उन से मुलाकात कंदासीं त इमाम कायनात मोहम्मद भी उन से मुलाकात कंदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहा सुन्नत भी सहाबा के याद आ पैगंबर जी इहा आदाब उन्हनि खे याद हुई चवण लगा उमर मूसा गड गजी हलो अल्लाह जा नबी भी उनसे मुलाकात कंदा हा पाण भी मिलंदासीं। वह बुढ़ड़ी का मामूली बुढ़ड़ी कान हुई उनजी भी का हैसियत हुई उनजो भी को मेयार हुयो उन्हें जो भी को स्टेटस हुयो जैसा अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुलाकात लाइ वेंदा हुजनि। बई सहाबी गजी आया ॾिठऊं बुढ़ड़ी अम्मा पंहिंजे हुजरे में अकेली तन्हा गॾु केरु कोन्हे का महफिल कोने पर निगाहुनि मां ॻोढ़ा किरनि पिया रोअण में मसरूफ आ अकेलाई जी हिन महफिल में तन्हाई जे हिन माहौल में बुढ़ड़ी अम्मा जा ॻोढ़ा ॾिसी ॿई सहाबी चवण लगा ए उम्मे ऐमन तव्हां छाजे लाइ रोई रहिया आहियो हिन रोअण जो हिन लुड़कनि जो सबब कहिड़ो आ। अल्लाह जा नबी दुनिया मां विया का ॻाल्हि नाहे वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला अल्लाह जो वादो आ तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ दुनिया के मुकाबले में आखिरत तमाम बेहतर आ लिहाजा उम्मे ऐमन रोअण जी का ॻाल्हि कोन्हे। बुढ़ड़ी अम्मा चवण लगी अबू बकर ए उमर आउं इन्हे करे कोन थी रोवां मुझे रोअण जो सबब इहो नाहे त इमामुल अंबिया दुनिया में कोन रहिया मुझे रोअण जो सबब इहो नाहे तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहान फानी में रुखसत थिया। ए अबू बकर ए उमर मुझे रोअण जो सबब इहो आ वलाकिन्नल वहय कद इनक़तअत मिनस समा रोआ इन्हें करे थी त अॼु खां पोइ आसमान खां वही नाज़िल कोन थींदी रोआ इन्हें करे थी त हाणे रब जो क़ुरान नाज़िल कोन थींदो रोआ इन्हें करे थी त जिब्रील अल्लाह जो पैगाम खणी वरी ज़मीन ते नाज़िल कोन थींदो रोआ इन्हें करे पई त ज़मीन वारनि जो अर्श जे रब सां हिकिड़ो राब्तो हुयो उहो वही जो राब्तो इमामुल अंबिया खातमुल अंबिया हुया लिहाजा हाणे वही जो सिलसिलो कटजी चुको आ दुख इन्हें ॻाल्हि जो आ जेको राब्तो रब सां हुयो हाणे रहियो नाहे। मुसलमानो इहा आहे अल्लाह सां मोहब्बत। उम्मे ऐमन जो इहो जवाब ॿुधी हदीस लफ्ज़न फहय्यतुल बुका बिनी के दिलासन जा लफ्ज़ तसल्ली जा लफ्ज़ इत्मीनान जा लफ्ज़ विसरी विया उन बुढ़ड़ी सां गॾु अबू बकर भी रोअण लगा तो उमर भी रोअण लगा रज़ी अल्लाह अन्हुमा। मुसलमानो उन महफिल जा ॻोढ़ा अबू बकर जा ॻोढ़ा उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो लुड़क ऐं बुढ़ड़ी अम्मा उन जा ॻोढ़ा जो रोअण मुसलमानो हिकिड़ो ई पैगाम सेखारीनि था ए ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो ए अल्लाह जा बानो रब सां मोहब्बत कीअं कबी आहे तव्हां बि अल्लाह सां मोहब्बत कई हूंदी तव्हां बि अल्लाह सां मोहब्बत जी दावा करियो था तव्हां बि ॻाल्हि करियो था मुंहिंजे मन में मुंहिंजे रब जी वॾी मोहब्बत मौजूद आहे। मुसलमानो सोचो त सही असां अल्लाह रब्बुल आलमीन सां कहिड़ी मोहब्बत कई आहे छा अल्लाह जी मोहब्बत तव्हांखे कॾहिं तहज्जुद ते उथारियो आहे छा अल्लाह जी मोहब्बत तव्हांखे गुनाह छॾण ते मजबूर कयो आहे छा अल्लाह जी मोहब्बत शर्मिंदगी ऐं हया सां नज़र झुकाइण ते तव्हांखे मजबूर कयो आहे छा अल्लाह जी मोहब्बत तन्हाई जी महफिल में तव्हांखे गुनाह खां रोकींदी आहे छा अल्लाह जी मोहब्बत हय्या अला सलाह जी सदा खां बाद तव्हांजी कचहरी तव्हांजी महफिल तव्हांजी रांदि तव्हांजी मोबाइल छॾण ते तव्हांखे मजबूर कंदी आहे। मुसलमानो छा अल्लाह जी मोहब्बत तव्हांजे दिल में हुजे छा अल्लाह जे यादो न अल्लाह जे ज़िक्र ते तव्हांखे मजबूर कंदी आहे छा अल्लाह जी मोहब्बत में वहां डिघियूं नमाज़ूं पढ़ंदा आहियो छा अल्लाह जी मोहब्बत में लुड़कनि सां भरियल निगाहुनि सां तव्हां दुआऊं घुरंदा आहियो छा अल्लाह जी मोहब्बत में उन मोहब्बत सां उन इख़लास सां अवां क़ुरान जी तिलावत भी कंदा आहियो। मुसलमानो खोड़ दिहाड़ा गुज़रिया घणा साल गुज़री विया वॾी ॼमार वॾी ज़िंदगी गुज़री वई लगे ईअं तो रब जी मोहब्बत जी लज़्ज़त हिन दिल महसूस ही कान कई आहे छा लाइ तो फुर्सत ही पाण खे कोन्हे दुनिया जे माहौल मां दुनिया जी कमाई मां पाण खे फुर्सत कान मिली
पाण के वक्त ही कोन मिलियो तो पाण रब ॾांहुं मोटी अचूं हा। अल्लाह जे सजदे सां मोहब्बत थे हा, नमाज ऐं तिलावत सां मोहब्बत थे हा, ज़िक्र ऐं अज़कार सां मोहब्बत थे हा, ला इलाहा इल्लल्लाह जी ॿोली सां मोहब्बत थे हा। ही मस्जिदूं वरी आबाद थी वञनि हा। अल्लाह जे घर सां हर माण्हू जो ताल्लुक जुड़ी पवे हा। मुसलमानो हिते त सॼियूं ज़िंदगियूं गुज़री वियूं, पाण रब सां वफ़ा कई कान्हे का। अल्लाह जो हुकुम आहे फ़इदा फ़रग़्त फ़ंसब व इला रब्बिक फ़रग़ब। जॾहिं तूं फारिग थींदो आहे त तूं महिनत कंदो कर। पाण छा चवंदा आहियूं, मुंहिंजा नौजवान भाइर छा चवंदा आहिनि, साईं हींअर फरागत जो टाइम आहे, इंजॉय था करियूं, बस टाइम पास था करियूं। मुसलमानो यादि रखो, टाइम पास कॾहिं बि कोन कबो आहे। जंहिंजी ज़िंदगी में इहो जुमिलो आहे न, आऊं टाइम पास थो कयां, समझो इहो ज़िंदगी खे ज़ाया करे रहियो, समझो इहो ज़िंदगी खे बर्बाद करे रहियो आहे। अल्लाह जो हुकुम आयो फ़इदा फ़रग़्त फ़ंसब। जॾहिं तूं फारिग थींदो आहे अञा वधीक महिनत कंदो कर। व इला रब्बिक फ़रग़ब, अल्लाह जी मोहब्बत में अञा अॻिते निकिरी वेंदो कर। मुसलमानो छा पाण अल्लाह जी मोहब्बत में अॻिते निकिता आहियूं? पंहिंजे पाण खां सवाल पुछो। वक्ती तौर फ़िलहाल मौलाना साहब उलमा जूं तकरीरूं सभु पंहिंजी जॻह ते, पर पंहिंजे पाण खां त पुछो, छा आऊं पंहिंजे रब सां सचो आहियां? छा मुंहिंजो किरदारु अहिड़ो आहे त मुंहिंजो रब मूंसां राज़ी हूंदो? छा मुंहिंजी ज़िंदगी जूं अदाऊं अहिड़ियूं आहिनि त क़यामत जे ॾिहाड़े आऊं रब्बुल आलमीन सां मुलाक़ात करे कामयाब थी वेंदुसि? छा मुंहिंजो किरदारु, मुंहिंजी ज़िंदगी, मुंहिंजा अमाल अहिड़ा आहिनि त मुंहिंजो रब मूंसां मोहब्बत कंदो हूंदो? मुसलमानो यादि रखो, यादि रखिजो इहे जुमिला, दुनिया जूं सभु मोहब्बतूं तव्हांखे न मिलनि त न मिलनि, पर अल्लाह जी मोहब्बत खे कॾहिं बि न विसार। उनजे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत के कदम न विसारजो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने दुआउनि खे यादि करियो, रब्बुल आलमीन खां सवाल पे कयो, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका हुब्बक व हुब्ब मन युहिब्बुक व हुब्ब अमलिन युक़र्रिबुनी इला हुब्बिक। ए मुंहिंजा अल्लाह, तुंहिंजो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां तुंहिंजी मोहब्बत जो सवाल करे रहियो आहे। व हुब्ब मन युहिब्बुक, जेके माण्हू तोसां मोहब्बत कनि था उन्हनि जी मोहब्बत जो भी तोखां सवाल आहे। व हुब्ब अमलिन युक़र्रिबुनी इला हुब्बिक, हर उहो अमल ऐं उन्हनि जी मोहब्बत जो सवाल तो करियां जेको अमल मूंखे तुंहिंजी मोहब्बत जे वेझो करे छॾे। मुसलमानो पाण कहिड़ी मोहब्बत कई आहे? अल्लाह सां त इहा मोहब्बत हुई, इहे मोहब्बत जा जज़्बात हुया, इहे मोहब्बत जा एहसासात हुया। अम्मा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाइनि थियो, ऊंदाही रात आहे, घर में को ॾीओ कोन थो ॿरे, सोचां थी अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे हुजरे में मूंखे नज़र कोन पिया अचनि, आख़िर सबबु कहिड़ो आहे? फरमाइनि थियूं पंहिंजा हथ अॻिते वधायां थी, ऊंदाही जे करे नज़र न पे आया, पंहिंजा हथ अॻिते वधायूं, वधाईंदे हथ अॻिते वधाईंदे वधाईंदे अल्लाह जे नबी खे ॻोल्हियुमि पे, ॻोल्हींदे ॻोल्हींदे फवक़अती यदी अला क़दमै रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजा हथ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेरनि मुबारकनि सां टकराइजी विया। जीअं मुंहिंजा हथ इमाम काइनात जे पेरनि सां लॻा, मूंखे लॻी वियो, यकीन थी वियो, फ़इदा हुआ साजिदुन, मुंहिंजे इमाम काइनात खे ॻोल्हियो पे, उहो मोहम्मद रसूलुल्लाह तहज्जुद जे निमाज़ जे सदन में आहे, उनजी पेशानी रब्बुल आलमीन जे साम्हूं झुकियल आहे, ऊंदाही रात आहे, तहज्जुद जी निमाज़ आहे, इमामुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानो सोचो कॾहिं पाण अहिड़ियूं दुआऊं घुरंदा आहियूं? इन अदा सां, इन अंदाज़ सां, इन रब जी मोहब्बत सां, इन एहसासात ऐं जज़्बात सां पंहिंजे रब खां सवाल करियूं, अल्लाह मां बि तुंहिंजो बंदो आहियां, मूंसां कॾहिं नाराज़ न थिए। अल्लाह तुंहिंजो कमज़ोर बंदो ज़रूर आहियां, ज़िंदगी में गफ़लतूं बि हूंदियूं, कोताहियूं बि हूंदियूं, किथे सुस्ती बि हूंदी, मुमकिन आहे किथे गुनाह बि हूंदा, ए अल्लाह कहिड़ो बि आहियां, तुंहिंजो आहियां, मूंसां नाराज़ न थिए। अल्लाह मूं ते कॾहिं कावड़ न कजां, अल्लाह तुंहिंजो कमज़ोर बंदो ज़रूर आहियां, उमीदूं त तोसां, मोहब्बत बि तोसां आहे, ताल्लुक बि तोसां आहे, कहिड़ो बि आहियां, रब आहियां त तुंहिंजो, गैर जो त कोन आहियां। कंहिं काठी जे साम्हूं त मां कोन झुकंदो आहियां, कंहिं क़बर जे साम्हूं त मां कोन झुकंदो आहियां,
तोखे छॾे ॿियनि खां सवाल त कोन कंदो आहे। कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम। रब्बुल आलमीन फरमाए तो केॾा वॾा गुनहगार छो न वञो, वरी बि आहियो त मुंहिंजा न, कंहिं ॿिए जा त कोन आहियो। या इबादी अल्लज़ीन असरफू, तव्हां पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजी ज़ात ते केॾा बि ज़ुल्म कया वञनि, आहियो त वरी बि अल्लाह जा न, कंहिं ॿिए जा त न आहियो। लिहाज़ा पंहिंजे रब खां सवाल करियो, अल्लाह कबुल हाकिमीन सां मुतालबा करियो। मुसलमानो, रब सां मोहब्बत करण वारा केॾा हूंदा आहिनि। बेरे मूना जा 69 या 70 शहीद सहाबा किराम के नबी ॾा आम सहाबी कोन हुआ। इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾी ईअं लॻे थो क़ुरान जे शागिर्दनि जी पहिरीं टीम हुई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा हुफ़ाज़ सहाबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदरसे जा पहिरियां हाफ़िज़ शागिर्द हुया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था तव्हांखे क़ुरान यादि आहे, वञो वञी तबलीग करियो। जॾहिं बेरे मूना जे मक़ाम ते पहुता, ज़ालिमनि धोखो कयो, घेरो करे विया, तमाम सहाबा किराम तीरनि जे निशाने ते अची विया। अंदाज़ो त थी वियो ज़िंदगी जूं आख़िरियूं घणियूं आहिनि। यकीन त थी वियो हाणे दुनिया खां अलविदा आहे। इहो यकीन थी वियो हाणे ज़िंदगी बाक़ी कोन रहंदी। ज़बान ते कलिमात आया, लफ़्ज़ आया त कहिड़ा आया, बोल ऐं कोल आया त कहिड़ा आया, केॾा प्यारा लफ़्ज़ ऐं रब सां मोहब्बत जो इज़हार कीअं आयो। चवण लॻा बल्लिगो अन्ना क़ौमना इन्ना लकीना रब्बना फरज़िया अन्ना वारज़ाना। फरमाइनि था असांजी क़ौम खे ॿुधाए छॾियो, असां ज़िंदा रहूं या दुनिया मां हलिया वञूं, हयात बाक़ी हुजे या हयात जो इख्तिताम थी वञे, ज़िंदगी बाक़ी रहे गाज़ी थी मोटूं या हिन मैदान ऐं मंज़िल ते शहीद थी वञूं। बल्लिगो अन्ना क़ौमना, असांजी क़ौम खे असांजी तरफ़ां पैगाम ॾेई छॾियो। इन्ना लकीना रब्बना, असां पंहिंजे रब सां मुलाक़ात करण वारा आहियूं। फरज़िया अन्ना वारज़ाना, असांजो रब असां सां राज़ी थी चुको आहे, असां पंहिंजे रब सां राज़ी आहियूं। फसौफ़ यातिल्लाहु बिक़ौमिन युहिब्बुहुम व युहिब्बूना। रब्बुल आलमीन फरमायो तव्हां जेकॾहिं दीन जो कमु न कयो, तव्हां जेकॾहिं अल्लाह जी तौहीद जी दावत न ॾिनी, जेकॾहिं तव्हां रब्बुल आलमीन जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पहुचायल इस्लाम जी तबलीग कोन कई, अल्लाह अहिड़ी क़ौम आणींदो। फसौफ़ यातिल्लाहु बिक़ौमिन युहिब्बुहुम व युहिब्बूना, अल्लाह उन क़ौम सां मोहब्बत कंदो, हा क़ौम अल्लाह सां मोहब्बत कंदी। मुसलमानो अचो, अल्लाह रब्बुल आलमीन सां कमा हक़ो मोहब्बत करियो। अल्लाह जी मोहब्बत अंबिया किराम कीअं सेखारी आहे। अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी में अल्फाज़ कहिड़ा हा, अल्लाह जो तारुफ़ कीअं कराईंदा हा। चवनि था इन रब्बी, नूह अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन रब्बी लग़फूरुर रहीम, मुंहिंजो रब त हो आहे जेको अल गफ़ूर बि आहे त रहीम बि आहे। पंहिंजे बंदे जे गुनाहनि खे तमामु घणो माफ़ करण वारो आहे, पंहिंजे बंदनि ते रहम करण वारो आहे। सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था इन रब्बी करीबुम मुजीब, मुंहिंजो रब त हो आहे जंहिंजो रहमतूं उनजे बंदनि जे इंतहाई वेझो बि आहिनि, मुजीब हो जल्द में दुआउनि खे क़बूल करण वारो बि आहे। शुएब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था इन रब्बी रहीमुम वदूद, बेशक मुंहिंजो रब त हो आहे जेको रहीम बि आहे त वदूद बि आहे, पंहिंजे बंदनि सां बेइंतहा मोहब्बत करण वारो आहे। यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था इन रब्बी लतीफुल लिमा यशा, मुंहिंजो रब त हो आहे जेको चाहींदो आहे उन जे लाइ लतीफ, वॾो बारीक बि न आहे, जीअं चाहींदो आहे उहो ईअं ई कंदो आहे। स्पीकर सही न पियो हले साईं, ॾिसो सही कयोसि, पाणी पिया ॾियोसि। मुसलमानों ज़रूरत इन ॻाल्हि जी, अंबिया किराम जीअं रब्बुल आलमीन जो तारुफ़ करायो आहे, उन तारुफ़ ते यकीन करे त ॾिसो, उन तारुफ़ खे पढ़ी त ॾिसो, कॾहिं क़ुरान खोलियो ऐं तर्जुमे सां पढ़ो।
इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो तारुफ कराइंदे फरमाइन था इन रब्बी लसमीउ दुआ, बेशक मुंहिंजो रब तो हो आहे जेको तमाम जल्द दुआउनि खे क़बूल करण वारो आहे। ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरंदे पंहिंजे रब खे चवनि था वलम अकुम बिदुआइक रब्बि शकिया, ए मुंहिंजा रब तोखां दुआऊं घुरी कॾहिं मायूस न आहियां मोटियो। इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम वरी ॿिए मक़ाम ते फरमाइनि था इन्नहु कान बी हफिया, मुंहिंजो रब तो हो आहे जेको मुंहिंजे मथां तमामु वॾो महिरबान आहे। मुसलमानो अचो सोचण जी ॻाल्हि इहा आहे अवांजी ज़िंदगी जो मुंहिंजी ज़िंदगी जो क़ीमती सरमायो कलिमा ला इलाहा इल्लल्लाह खां बाद ईमान जी दौलत खां बाद अल्लाह जी मोहब्बत। मोमिन ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो पैगंबर जो उम्मती उनजी सुञाणप ई आहे वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, मोमिन इंसान त पंहिंजे रब सां सभ खां वधीक शदीद मोहब्बत कनि था। उहे अल्लाह जी मोहब्बत में ॾाढा गहरा हूंदा आहिनि, उहे अल्लाह जी मोहब्बत में वॾा सचा हूंदा आहिनि, उहे त रब्बुल आलमीन सां वॾा वफ़ादार हूंदा आहिनि। मुसलमानो छा पाण अल्लाह सां वफ़ादार आहियूं? जलसा थिया, खिताब थिया, ॻाल्हियूं थियूं, बयान ॿुधासीं, वरी तबसरा बि कयासीं, साईं जी तकरीर अहिड़ी हुई जो सफ़ा मट ई भञी छॾे। मुसलमानो अमल कहिड़ो आहे? सवाल इहो आहे अमल कहिड़ो आहे? जलसे खां बाद अल्लाह जी मोहब्बत में केतिरो इज़ाफ़ो थियो आहे? ईमान जी ॻाल्हि, यकीन जी ॻाल्हि, रब्बुल आलमीन जी ज़ात सां मोहब्बत जी ॻाल्हि। मुसलमानो हिन दिल में अल्लाह कबुल हाकिमीन जी मोहब्बत केतिरी आहे। ऐं यादि रखिजो जन्नत जा मंज़र सभु मंज़र ख़ूबसूरत हूंदा, किथे नहरनि जा मंज़र, किथे बाग़ात जा मंज़र, किथे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात जा मंज़र। जन्नत जो हर मंज़र ख़ूबसूरत हूंदो, पर अहले ईमान जो सभ खां महबूब तरीन मंज़र, अहले ईमान जे लाइ क़ीमती तरीन मंज़र कहिड़ो हूंदो? रब्बुल आलमीन उन्हनि खां पुछंदो अहले जन्नत अरज़ीतुम, छा तव्हां राज़ी थी आहियो? छा तव्हां ख़ुशि थी आहियो? चवंदा अल्लाह व मा लना ला नरज़ा, अल्लाह छा थियो आहे? असीं छाजे लाइ राज़ी कोन थींदासीं? असीं भला छाजे लाइ ख़ुशि कोन थींदासीं? ए असांजा अल्लाह ही सभु नेमतूं तुंहिंजो अता कयल आहिनि, तुंहिंजी हर नेमत ॾिनल हर इनाम ते असीं ख़ुशि आहियूं। रब्बुल आलमीन फरमाईंदो हिकिड़ो इनाम आहे जेको बाक़ी आहे, ऐलान थींदो हिल्लु अलैकुम रिज़वानी फला यसकतु अलैकुम अबदा, ए मुंहिंजा अहले जन्नत, ए मुंहिंजा मानव, आऊं तव्हां सां राज़ी थी चुको आहियां, अॼु खां पोइ तव्हांजो रब तव्हां खां कॾहिं बि नाराज़ कोन थींदो। ॿी हदीस जा अल्फाज़ रब्बुल आलमीन उन्हनि सां ॻाल्हाईंदो फयुक्शफुल हिजाब, अल्लाह जे ॻाल्हाइण खां पोइ रब्बुल आलमीन जी गुफ़्तगू खां बाद ही नेक बंदा अल्लाह सां हम कलाम थींदा। सोचो त सही, तसव्वुर त करियो, ख़्याल त करियो, को नेक बंदो रब सां ॻाल्हाए, अल्लाह सां गुफ़्तगू, अल्लाह रब्बुल आलमीन सां हम कलाम थियण। वकल्लम अल्लाहु मूसा तकलीमा, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन सां गुफ़्तगू करे, यकीनन पैगंबर जो वॾो एज़ाज़ आहे, पर अहले जन्नत अल्लाह सां गुफ़्तगू कंदा। सोचो त सही, असीं गुनहगार बंदा, उन रब जा कमज़ोर बंदा, उहो अरहमुर राहिमीन रब असां सां गुफ़्तगू करे, अहले जन्नत सां ॻाल्हाए, अल्लाह अहले जन्नत सां हम कलाम थे। इन कलाम ऐं गुफ़्तगू खां बाद फयुक्शफुल हिजाब, अल्लाह जा नूरानी पर्दा हटाया वेंदा, पोइ अहले जन्नत पंहिंजे निगाहुनि सां रब्बुल आलमीन जो दीदार कंदा। ऐं जन्नत जो इहो मंज़र, जन्नत जो इहो मंज़र, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जन्नत जे कंहिं बि मंज़र सां अहले जन्नत खे एतिरी मोहब्बत कान हूंदी जेतिरी रब्बुल आलमीन जे दीदार सां उन्हनि खे मोहब्बत हूंदी। दुआ करो रब्बुल आलमीन अव्हांखे मूंखे इहा मंज़िल अता फरमाए, अल्लाह इहो मक़ाम अता फरमाए। कमज़ोर ज़रूर आहियो, ख़ताकार ज़रूर आहियो, ज़िंदगी में गफ़लतूं ज़रूर आहिनि, पर अल्लाह सां उमीद जो ताल्लुक़ त बाक़ी आहे, रब्बुल आलमीन जी ज़ात ते यकीन त बाक़ी आहे। इहो यकीन आहे त उनजो पंहिंजे बंदनि सां वाइदो आहे, वाइदा सअलका इबादी अन्नी फइन्नी क़रीब उजीबु दावत दाई इज़ा दआन फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी। उन रब्बुल आलमीन जो वाइदो आहे, सॾण वारो जॾहिं बि मूंखे सॾींदो आहे, आउं उनजी दुआ खे ज़रूर क़बूल कंदो आहियां। मुसलमानो अल्लाह सां मुलाक़ात बि थिए, अल्लाह सां केरु हम कलाम बि थिए, रब्बुल आलमीन जो केरु दीदार बि करे, यकीनन इहा अहले ईमान जे लाइ वॾी मंज़िल आहे। पर अल्लाह जी मोहब्बत जॾहिं मिलंदी आहे न, पोइ अल्लाह आसमान में हिकिड़ो ऐलान कंदो आहे,
इन्नल्लाह इदा अहब्बा अबदा नादा जिब्रील, जने अल्लाह के बंदे से मोहब्बत कंदो आ त रब्बुल आलमीन जिब्रील अलैहिस्सलाम के सॾ कंदो आ। जिब्रील अलैहिस्सलाम के सॾ करण खां बाद फरमाइंदो आ इन्ना रब्बका युहिब्बु फुलाना, ए जिब्रील तुंहिंजो रब पंहिंजे फलाणे बाने सां मोहब्बत थो करे। अल्लाहु अकबर। अल्लाह जी मोहब्बत जो इज़हार, अल्लाह बंदे जो नालो वठे, जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम वटि ज़िक्र करे, जिब्रील अलैहिस्सलाम के नालो वठी ॿुधाए ए जिब्रील तुंहिंजो रब पंहिंजे फलाणे बंदे सां मोहब्बत थो करे, लिहाज़ा तूं बि उनसां मोहब्बत कर। जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम वरी आसमान में ऐलान कनि था इन्ना रब्बकुम युहिब्बु फुलाना फाहिब्बू, ए आसमान जा मलाइको, ए आसमान में रहण वारा फरिश्ता, तव्हांजो रब पंहिंजे फलाणे बंदे सां मोहब्बत कंदो आ। ए आसमान जा मलाइको तव्हां सभु जा सभु हुन सां मोहब्बत करियो। सोचो सही, तसव्वुर त करियो हिन जी सआदत केॾी वॾी सआदत आहे, हिन जी कामयाबी केतिरी वॾी कामयाबी आहे, हिन जी मंज़िल ऐं मक़ाम जो छा चए ॾे। अल्लाह बि हिन सां मोहब्बत करे, जिब्रील बि हिन सां मोहब्बत करे, आसमान जा फरिश्ता बि हिन सां मोहब्बत कंदा हुजनि। मुसलमानो इहा जे मंज़िल मिली पवे त पोइ छा खपे। तव्हां कॾहिं सोचियो आहे त इहा मंज़िल बि मिले, इन मक़ाम ते बि पाण पहुची वञो। मुसलमानो इन मक़ाम ऐं मंज़िल जे लाइ गुनाह छॾणा पवंदा, इन मंज़िल जे लाइ ख़ुलूस दिलि सां तौबा करणी पवंदी। इन्नल्लाह युहिब्बु तव्वाबीन, अल्लाह तौबा करण वारनि सां मोहब्बत कंदो आहे। मुसलमानो अल्लाह जे दर ते मोटी अचो। घणा ॾींहं गुज़रिया, अल्लाह जी मोहब्बत जी लज़्ज़त शायदि दिलि में महसूस कोन कई आहे। इहा मोहब्बत दिलि में महसूस करणी पवंदी। कॾहिं सदन में, कंहिं टाइम दुआउनि में, कंहिं टाइम तिलावत में, कंहिं वक़्तु अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब, कंहिं वक़्तु सुब्हानल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहु अकबर जी ॿोली में, कंहिं वक़्तु तन्हाई ॾे कंहिं आलम में, कंहिं कुंड में अकेलाई में तन्हाई में वेही ऊंदाही रातनि में, कंहिं वक़्तु तहज्जुद जे निमाज़नि में अल्लाह जी मोहब्बत खे महसूस करियो। रब्बुल आलमीन सां ॻाल्हायो त सही, अल्लाह सां गुफ्तगू त करियो, रब्बुल आलमीन जे साम्हूं पंहिंजो दरख़्वास्तूं त पेश करियो। सोचो त सही, गम हुआ, केतिरा वॾा गम हुया। यूसुफ अलैहिस्सलाम जी जुदाई हुई, गम एतिरो हो त निगाहुनि जी नज़र बि ख़तम थी वई हुई। वरी बेपुटड़े बिन्यामीन जी जुदाई हुई, उन जो गम अलॻि दिलि में मौजूदु हुयो। गम छा हुयो? गमनि जी हिकिड़ी दास्तान हुई। ॾुख छा हुया? ॾुखनि जो हिकिड़ो तवील सिलसिलो हुयो। वरी बि ज़बान ते लफ़्ज़ ईंदा, कहिड़ा ईंदा हुआ? याकूब अलैहिस्सलाम चवंदा हुआ इन्नमा अश्कु बस्सी व हुज़्नी इलल्लाह, मां पंहिंजो गम ऐं ॾुख त रब्बुल आलमीन खे ॿुधायां थो। मुसलमानो, इहा अल्लाह सां मोहब्बत, इहा अल्लाह कबुल हाकिमीन से मोहब्बत आहे। अचो इन मोहब्बत के महसूस करियो, इन मोहब्बत जा जज्बात पंहिंजे दिलनि में आणियो। इंशाअल्लाह जेकॾहिं इन मोहब्बत जो अक़दा थी वियो, जवाब में अल्लाह जी मोहब्बत बि मिली वेंदी, जवाब में रब्बुल आलमीन जी रज़ा बि मिली पवंदी। जेकॾहिं अल्लाह जी रज़ा बि मिले, रब्बुल आलमीन जी मोहब्बत बि मिले, पोइ पाण जहिड़े गुनहगार बंदनि खे भला ॿियो छा खपे। ही जलसा, ही प्रोग्राम, ही तकरीरूं, ही दीन जी दावत, इहो ई त पैगाम आहे। अल्लाह राज़ी थी पए, इहो ई त मक़सद आहे, रब्बुल आलमीन जी मोहब्बत मिली पवे। मुसलमानो, अल्लाह जी मोहब्बत खां बाद अव्हां खे मूंखे सभ खां वधीक मोहब्बत करणी आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण फरमाइनि था अल्लाह यो मेरो अहद, तव्हां मां को शख़्स मोमिन थी कोन थो सघे। पाण त सभु चवंदा आहियूं आउं मोमिन आहियां, अव्हां चओ था, आउं चवां थो, दुनिया जो हर शख़्स चए थो आउं मोमिन आहियां। ईमान जो पोइ मयार कहिड़ो आहे? पाण फरमाइनि था अल्लाह यो मेरो अहदुकुम, तव्हां मां को शख़्स मोमिन थी नथो सघे हत्ता अकून अहब्बा इलैहि, ऐसी ताईं त आउं उन वटि महबूब थी वञा। केतिरो महबूब, भला केतिरी मोहब्बत करे, उन मोहब्बत जो मयार छा हुजे, उन मोहब्बत जी भला परख कीअं करे सघिजे थी। पाण फरमाइनि था हत्ता अकून अहब्बा इलैहि, मैं वालिदे, पंहिंजे वालिदैन खां वधीक मूं मोहम्मद सां मोहब्बत करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। व वलदे, पंहिंजे औलाद सां वधीक इमामुल अंबिया सां मोहब्बत करे। व नास अजमईन, हिन जहान जी कुल इंसानियत खां वधीक मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करे। हिन महफ़िल मां उथ ॼा, तजुर्बो करिया, औलाद सां केॾी मोहब्बत हूंदी, औलाद सां केॾो प्यार हूंदो आहे। पत्थर दिल माण्हू बि पंहिंजी औलाद जे साम्हूं मजबूर थी वेंदो आहे। छा लाइ त हुन सां मोहब्बत, छा लाइ त हुन सां हमदर्दी आहे, छा लाइ त हुन सां ई शफ़क़त सां पेश ईंदो आहे।
पत्थर दिल बि औलाद जे साम्हूं मजबूर थी वेंदा आहिनि। छा लाइ त लखते जिगर सां मोहब्बत एतिरी आहे। उन ॿारड़े खे साम्हूं ॾिसंदे ॾिसंदे दुनिया जा मोहब्बत जा सभु मंज़र हिकु पासे, ॿिए पासे इहो मंज़र वालिद जे दिलि में ईअं महसूस थींदो आहे त शायदि कुल दुनिया खां वधीक मुंहिंजी ज़िंदगी जे लाइ, मुंहिंजी दिलि जे लाइ मोहब्बत भरियो मंज़र इहो आहे। मुंहिंजो मासूम, मुंहिंजो नंढड़ो मुंहिंजे साम्हूं मुस्कुराए रहियो आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, इन लखते जिगर खां वधीक मूं मोहम्मद सां मोहब्बत करियां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेकर इन इम्तिहान में कामयाब थी त तू मोमिन, जेकर इते तू मोहब्बत वधीक तो करें, इमामुल अंबिया से मोहब्बत घट थी वई आहे, पाण फरमाइन था लायो में पो तुझो ईमान अञा मुकम्मल ना आहे। तोखे ईमान जो मिठास मिली कोने, तो ईमान जो मंजिल ते अञा पहुतो ही नहीं। अच्छा, अल्लाह से मोहब्बत जो हक अदा कर, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत जो हक अदा कर। मुसलमानों, इमामुल अंबिया से मोहब्बत कीअं थींदी? सहाबा किराम केड़े अंदाज से मोहब्बत कई ऐं मोहब्बत जा जज्बात पंहिंजी उम्मत के, पंहिंजे साथियुनि खे कीअं ॿुधाया विया? छा उहा मोहब्बत हुई? छा त मोहब्बत जा जज्बात हुया? याद ईंदा हा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब कुछ छॾे पहुचंदा हा। सहाबी ज़बान ते सवाल बाणींदा हा, अल्लाह जा नबी दुनिया में तव्हांजी याद ईंदी आहे, सब कुछ छॾे तव्हां सां मिलंदा आहियूं, अव्हां जे चेहरे खे ॾिसंदा आहियूं, अव्हां सां मुलाक़ात थी वेंदी आहे। ए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जन्नत में तव्हांजूं मंज़िलूं बुलंद हूंदियूं, भला तव्हां सां मुलाक़ात कीअं थी? इहा मोहब्बत हुई। ए मुंहिंजा सहाबी, तहज्जुद जो टाइम आहे, तव्हां इमामुल अंबिया जी ख़िदमत में आहियो, ॿुधायो तव्हांखे घुर्जे त छा घुर्जे? सवाल ईंदा, केतिरा दिल में सवाल ईंदा इमामुल अंबिया खां, भला छा घुर्जे? आख़िर सवाल कजे त कहिड़ो कजे? मुतालबो हुजणु खपे त कहिड़ो मुतालबो हुजणु खपे? घर जी बि ज़रूरत आहे, उहो मुतालबो थी सघे थो। कारोबार मईशत जी बहितरी जी ज़रूरत आहे, उहो बि भला मुतालबो थी सघे थो। गुरबत जो मारियल साहबी आहे, माल ऐं दौलत जो मुतालबो थी सघे थो। मुतालबा हूंदा, केतिरा हज़ारे दिल में मुतालबा हूंदा, सभु ख़त्म थी विया। इमामुल अंबिया जी मोहब्बत ग़ालिब अची वई, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत ग़ालिब अची वई। चवण लॻा, अस्अलुका मुराफ़क़तक फ़िल जन्नह। अल्लाह जे नबी सब सवाल ख़त्म थी विया, हिकु सवाल बाक़ी आहे, जन्नत में भी अव्हांजो मोहम्मद रसूलुल्लाह सां समझो साथ घुर्जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जन्नत भी चाहियां थो, पर अल्लाहु अकबर अव्हां सां गॾु चाहियां थो। जन्नत भी चाहियां थो, पर अव्हां खां जुदाई कोन थो चाहियां। जन्नत जो मंज़िलूं भी माणणु चाहियां थो, पर अव्हां खां अलॻि न, अव्हां खां धार न। हिते भी अव्हां सां रब्बुल आलमीन गॾु कयो आहे, उते जन्नत में भी अव्हां सां गॾु वञा। केॾो निमाणो ऐं बहितरीन सवाल आहे, मोहब्बत सां भरियल सवाल आहे। अल्लाह जा नबी जन्नत जूं मंज़िलूं भी खपनि थियूं, पर अव्हां सां गॾु खपनि थियूं, अव्हां खां अलॻि न थियूं खपनि। अस्अलुका मुराफ़क़तक फ़िल जन्नह। ए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जन्नत में भी अव्हां जे साथ जो तालिब आहियां। मुसलमानों, इमाम कायनात सां मोहब्बत ईअं कबी, इन मोहब्बत सां वफ़ा ईअं कबी आहे। इहे जज़्बात हुजनि त दिलि में ईअं हुजणु खपनि। अबू हुरैरा रज़ी अल्लाहु ताला जेके चवंदा हुआ, मुंहिंजो नालो दुनिया में जेको भी इंसान ॿुधंदो उहो मूंसां ज़रूर मोहब्बत कंदो, उहो मूंसां ज़रूर मोहब्बत कंदो। उहो अबू हुरैरा रज़ी अल्लाहु ताला। कंहिं चवण वारे चयो, अबू हुरैरा एॾियूं हदीसूं भला तव्हांखे कीअं यादि? ॿिया सहाबा किराम बि आहिनि, उन्हनि खे शायदि एतिरियूं हदीसूं ऐं बयानु कोन कंदा आहिनि, तव्हां भला एॾियूं हदीसूं कीअं बयानु कंदा आहियो? उन्हनि जो हाफ़िज़ो छा कमाल हाफ़िज़ो हुयो। वक़्त जे हुक्मरान घुरायो, साम्हूं विहारियो, बेतौर इम्तिहान चवण लॻो, अबू हुरैरा तव्हां हदीसूं माण्हुनि खे ॿुधाईंदा आहियो, भला अॼु असांखे बि ॿुधायो। 100 हदीसूं अबू हुरैरा रज़ी अल्लाहु ताला अन उन हुक्मरान जे साम्हूं बयानु कयूं। हुक्मरान कातिब खे पर्दे जे पुठियां लिकाए विहारियो, तो पर्दे जे पुठियां वेह। अबू हुरैरा जूं बयानु कयल हदीसूं पर्दे जे पुठियां वेही तूं लिखंदो वञ, तहरीर कंदो वञ। छा लाइ त अबू हुरैरा जो इम्तिहान मतलूब आहे। 100 हदीसूं बयानु कयूं, महफ़िल ख़त्म थी वई, रिकॉर्ड हो महफ़ूज़ रहियो। हाणे छा थियो? 1 साल गुज़रण खां बाद वरी साॻे हुक्मरान अबू हुरैरा रज़ी अल्लाहु ताला अन्हु खे घुरायो। चवण लॻो, अबू हुरैरा अव्हां जो बयानु कयल हदीसूं असां खां विसरी चुकियूं आहिनि, असांखे यादि न आहिनि रहियूं। असां चाहियूं था त अबू हुरैरा रज़ी अल्लाहु ताला वरी तव्हां इहे हदीसूं बयानु करियो। चवण लॻा, ए हुक्मरान को मसइलो न आहे,
अॼु खां ठीक 1 साल पहिरियां जेके 100 हदीसूं तहांजी महफ़िल में वेही इमाम अल-अंबिया जे परवाने अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कयो हुयो। ए वक्त जा हुक्मरान, अबू हुरैरा अॼु बि हाज़िर आ, मूंखे महफ़िल भी याद आ, महफ़िल जूं हदीसूं भी याद आहिनि, लफ़्ज़ लफ़्ज़ भी याद आ, हर्फ़ हर्फ़ भी याद आ। वरी 100 हदीसूं ॿुधाइनि था, साॻियो ई कातिब पर्दे जे पुठियां लिखियल वेठो आ, बेतौर इम्तिहान हदीसनि ते उन नज़र आ। अबू हुरैरा किथे ग़लती तो कोन थो करे, को लफ़्ज़ ग़लत तो कोन थो पढ़े, को हर्फ़ अॻिते पोइते तो कोन थो थिए, को हदीस जुमिलो उन में का कोताही का ख़ता तो कोन थी थिए। 1 साल पहिरियां ॿुधायल हदीसूं अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला मिन वान वरी दोहराए ॿुधाइनि था। ऐं कातिब अबू हुरैरा जी हिकिड़ी बि ग़लती कोन थो पकड़े रज़ी अल्लाह ताला। मुसलमानो मोहब्बत उन्हनि कई जिन्हनि खे नबी जा अक़वाल बि ईअं यादि हुया, फरमान बि ईअं यादि हुया। पुछण वारे पुछियो, अबू हुरैरा एतिरियूं हदीसूं बयान कंदा आहियो, भला राज़ कहिड़ो आहे? जवाब में चवण लॻा, मुंहिंजा मुहाजिर सहाबी, उन्हनि जा पंहिंजा दुनिया जा मामलात, मुंहिंजा अंसार सहाबी, मुंहिंजा अंसार साथी, उन्हनि जा दुनिया जा पंहिंजा मामलात, को कारोबार में मशगूल आहे, को मईशत में मसरूफ़ आहे, हर शख्स जी पंहिंजी मसरूफ़ियत आहे। ऐं अबू हुरैरा जो किरदार कहिड़ो आहे? फरमाइनि था, आऊं हूंदोसि ऐं हूंदा हा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आऊं हुअसि इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुअसि। माण्हुनि खे दुनिया मिली वई, अबू हुरैरा खे मोहम्मद जो साथ मिली वियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाइनि था, ॻाल्हि सिर्फ़ एतिरी हुई, कॾहिं बुख जे करे बेहोश थी वियो अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला, कॾहिं उन जे करे बेहोश थी वियो अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला। फरमाइनि था, इन कैफ़ियत में बि मूं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कॾहिं जुदाई इख्तियार कोन कई। मुसलमानों सोचो, ईअं कबी आहे मोहब्बत? पाण कहिड़ी मोहब्बत कई आहे? पाण इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कहिड़ी वफ़ा कई आहे? मुसलमानों यकीनन ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे, अचो एहतिसाब करियूं, पंहिंजी ज़िंदगी जो एहतिसाब करियूं। लफ़्ज़नि सां वॾा इज़हार हूंदा, वॾा जुमिला हूंदा, मूंखे पंहिंजे नबी सां मोहब्बत आहे, मूंखे इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत आहे। मुसलमानों सोचो, पंहिंजी ज़िंदगी में मोहब्बत इहा आहे किथे? पंहिंजे चेहरे ॾाढ़ी ते नज़र करियो, छा पंहिंजो चेहरो ॿुधाए थो मूंखे पंहिंजे नबी सां मोहब्बत आहे? पंहिंजे लिबास ते नज़र करियो, बेड़नि खां हेठि लटकियल पांचा, छा तव्हांखे ॿुधाइनि था तव्हांखे इमाम अल-अंबिया सां मोहब्बत आहे? पंहिंजे वीरान मस्जिदनि ते नज़र करियो, छा सम्झ में अचे थो हिन उम्मत खे इमाम अल-अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत आहे? स्कूल जी तालीम खे ॾिसी वरी मस्जिद जी तालीम ते गौर करियो, छा किथे नज़र अचे थो पाण खे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत आहे? मोहब्बत उन्हनि कई हुई दौरान हिजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला, दौरान हिजरत अबू बकर रज़ी अल्लाह ताला जे निगाहुनि में गोड़ा नज़र आया। इमाम अल-अंबिया पुछो, अबू बकर रुना छो आयो? दुनिया जा वॾा बहादुर वेते रही पिया, अल्लाहु अकबर। अबू बकर जे निगाहुनि में लुढ़काया। इमाम अल-अंबिया पुछो, रुना छो आयो? चयो, ला अबकी अला नफ्सी वलाकिन अबकी अलैक। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे पंहिंजी ज़ात जी का बि फ़िक्र कोन्हे, मूंखे इन फ़िक्र रुआरियो आहे त महबूब मोहम्मद जो छा थींदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वलाकिन अबकी अलैक, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजो छा थींदो? मूंखे इन फ़िक्र रुआरे छॾियो आहे, कॾहिं तकड़ा कदम वधाए अॻियां थिया, दुश्मन जो हमलो मुमकिन आहे साम्हूं खां थिए त निशानो अबू बकर ते थी वञे। कॾहिं साइड ते थी साॼे पासे खां हलिया, ख़्याल आयो साॼे पासे खां हमलो थिए त निशाने ते अबू बकर हुजे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बची वञे। मुसलमानों मोहब्बत तो उन्हनि कई हुई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहाने फ़ानी में रुख़सत थिया, सहाबा किराम में उमर रज़ी अल्लाह ताला ऐलान करे छॾियो, जेको चवंदो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में न रहिया आहिनि, उन जे लाइ मुंहिंजी तलवार फ़ैसिलो कंदी। उमर जे साम्हूं ॻाल्हाए त केरु ॻाल्हाए? चवण वारा चवण लॻा, वञो अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे सॾु करियो, उहे ई ईंदा, उहे ई उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जे साम्हूं ॻाल्हाए सघनि था। सॾण वारो आयो, ॾिठई अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु अकेला तन्हा वेठा आहिनि, गॾु केर बि कोन्हे, रोअण में मसरूफ़ आहिनि, लुढ़क ज़ारो कितार जारी आहे। सॾे जीअं अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु खे गॾु वठी आयो कासिद, अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु पहुता। इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जस जे खाकी कफन में मलबूस फिरला। अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु आया, कफन खोलियऊं,
कफन खोलण खां बाद रोंदे लुड़कन सां रोंदड़ निगाहुनि सां पंहिंजे कंध खे हेठि झुकायूं, पंहिंजा ॿई हथड़ा अल्लाह अकबर। उन्हनि मोहब्बत कीअं कई हुई, उहे इमाम अल-अंबिया सां केॾी मोहब्बत कंदा हुआ। पंहिंजा ॿई हथ झुकाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿिन्ही ॿाहनि ते रखियऊं। ॿई हथ ॿाहनि ते रखण खां बाद कंध झुकायूं, झुकाए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पेशानी ते चुमी ॾिनो। पेशानी ते चुमी ॾियण खां पोइ ऐलान करण लॻा, मन काना याबुदु मुहम्मदन फ़इन्न मुहम्मदन क़द मात। दुनिया वारो ॿुधो, जेको मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इबादत कंदो हो, यादि रखे इमामुल अंबिया हिन दुनिया में न रहिया आहिनि। वमन काना याबुदुल्लाह फ़इन्नल्लाह हय्युन ला यमूत। जेको अल्लाह जी इबादत कंदो हो, यादि रखे अल्लाह हमेशा ज़िंदा है, रब्बुल आलमीन खे का मौत कान्हे का। कफन खोलण खां बाद पेशानी ते जेकॾहिं मोहम्मद खे कंहिं चुमी ॾिनी आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मोहब्बत जो इज़हार कयो आहे, त अबू बकर रज़ी अल्लाह ताला। मुसलमानो अचो इन्हनि खां सिखो, सहाबा किराम खां सिखो, उन्हनि जी ज़िंदगी खां सिखो त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कीअं कबी आहे, इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो हक़ अदा कीअं कबो आहे। मुसलमानो ॿुधंदा आया आहियूं ऐं ॿुधंदा रहूं बि था। निमाज़ ईअं पढ़ो, मोहब्बत जो हक़ तॾहिं अदा थींदो जॾहिं ईअं पढ़जे जीअं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़े। अल्फाज़ मुख़्तलिफ़ आहिनि, कोल ऐं बोल मुख़्तलिफ़ आहिनि। हिकु माण्हू खां सवाल पुछो, साईं इहे निमाज़ छो पढ़ंदा आहियो, आख़िरी यादा छो आहे, इहो किरदारु छो आहे। अक्सर माण्हुनि जो जवाबु इहो हूंदो, साईं माण्हू ईअं पढ़ंदा, मुंहिंजा वॾा, मुंहिंजा बुज़ुर्ग, मुंहिंजा अकाबिर, मुंहिंजा उलमा ईअं पढ़ंदा आहिनि, तंहिं करे आउं ईअं पढ़ां थो। कंहिं ॿिए खां पुछो, साईं तव्हां इहा निमाज़ छो पढ़ंदा आहियो, हू वॾी मोहब्बत सां जवाबु ॾींदो, चवंदो इहा निमाज़ इन करे पढ़ां थो त इहा निमाज़ मुंहिंजे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निमाज़ आहे। मुसलमानो ॿिन्ही जवाबनि में ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु। अवी कहिड़ा आहियो, अवी केरु आहियो, अॼु ई सोचे वठो। इमाम अल-अंबिया जी मोहब्बत जी ख़बर पइजी वेंदी त छा असीं इहो जवाबु ॾियां थो ॾियूं था त मुंहिंजो क़ियाम ईअं आहे जीअं इमाम अल-अंबिया जो क़ियाम, मुंहिंजो रुकू ईअं आहे जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रुकू हो, मुंहिंजा सजदा, मुंहिंजो तशहुद ईअं आहे, मुंहिंजा रोज़ा, मुंहिंजो अस्कार ईअं आहे। मुसलमानो मुंहिंजी आज़ाद, मुंहिंजी इबादत ईअं आहे जीअं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो अदाऊं हुयो। मुसलमानो इहे अदाऊं त पंहिंजी जाइ थिए। काश मोहब्बत जो हक़ अदा ईअं थिए, काश मोहब्बत जो हक़ ईअं अदा थिए। ऐं दुआ घुरां थो तव्हां सभु आमीन चओ, अल्लाह तव्हांखे मूंखे इमाम अल-अंबिया जी अहिड़ी मोहब्बत अता फरमाए त निगाहुनि में बि मोहम्मद जी सुन्नत अची वञे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। निगाह ॾिसे त ईअं सोचे ॾिसे त इमाम अल-अंबिया जी सुन्नत जे मुताबिक़ ॾिसो, ही ज़बान ॻाल्हाए त ईअं ॻाल्हाए त उन में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत हुजे। मुसलमानो दिलि जा जज़्बात हुजनि, हिन जज़्बात में अल्लाह जी मोहब्बत हुजे ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत हुजे। मुसलमानो सोचो, निगाह जी अदा इमाम अल-अंबिया जी अदा हुजणु खपे, ज़बान जी अदा बोल ऐं कौल इमाम अल-अंबिया वारा हुजणु खपनि। चेहरे जा रुख वज़ह कताईं कैफ़ियत उहा हुजे जेका मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कैफ़ियत हुई। ऐं मुसलमानो केॾो भलो थिए, केतिरो भलो थिए, पंहिंजी ज़िंदगी खे आज़माए ॾियो, पंहिंजो इम्तिहान पाण वटि ॾियो। बेतौरे आज़माइश हिकिड़ो नुस्ख़ो मां खे ॾियणु चाहियां थो। तन्हाई में वेठा हुजो, अकेलाई में वेठा हुजो ऐं तव्हांखे यादि अचे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छा कॾहिं ईअं बि थियो आहे, छा कॾहिं ईअं बि थियो आहे पाण अकेला वेठा हुजो, तन्हा वेठा हुजो, ज़हन त हलंदो आहे ऐं हलंदो ई रहे थो, इन खे वसवसनि ऐं ख़यालात खां कॾहिं फ़ुर्सत कोन मिलंदी आहे, इन जो कमु सोचणु आहे, इहो सोचींदो ई रहे थो। वेठे वेठे यादि अचनि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इमाम अल-अंबिया जी मोहब्बत यादि अचे, उनजी ज़िंदगी यादि अचे, उन्हनि जूं मुस्कुराहटूं यादि अचनि, किथे उन्हनि जा ॾुख यादि अचनि, उन्हनि जूं अदाऊं यादि अचनि। यादि अचे इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुजरो, इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लिबास, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी माइशत, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ताल्लुकात, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी जा गम, इमाम अल-अंबिया यादि अचनि ऐं पाण मोहब्बत में रोई पऊं। थियो आहे कॾहिं पंहिंजी ज़िंदगी में इहा कदम अदा कॾहिं आई आहे? शायदि मुसलमानों कान आई हूंदी। सोचिजो, परख करियो। चंद अदाऊं तव्हांखे ॿुधायां थो, चंद उसूल तव्हांखे ॿुधायो थो। सऊदी अरब जो हिकिड़ो मुसन्निफ़ आहे,
उन किताब लिखियो, किताब जे मुकदमे में उन तहरीर कयो, किताब जे मुकदमे में लिखे तो हिन किताब के लिखण लाइ मुंहिंजी ज़िंदगी जा 50 साल गुज़री विया। अध सदी एक किताब के लिखण लाइ तहरीर कनि था, मुंहिंजी ज़िंदगी जा 50 साल गुज़रिया। 50 साल मूं हिकु ॻाल्हि सोचींदे गुज़ारे छॾिया। उन किताब लिखियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी ते लिखनि था, तहरीर कनि था। इन किताब के लिखण लाइ ज़िंदगी जा 50 साल इन करे गुज़रिया त 50 सालनि में मूं हिकु हस्ती खे सोचियो, मुंहिंजी महबूब हस्ती, कायनात जी महबूब हस्ती, कुल जहान जी महबूब हस्ती मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे आउं सोचींदो रहां थो। अल्लाह जे नबी खिलंदा हा, कीअं खिलंदा? अल्लाह जे नबी रोंदा हा, कीअं रोंदा हा? नाराज़ थींदा हा त सबब कहिड़ा हुया? खुश थींदा हा त असबाब कहिड़ा हुया? नफ़रत हुई त नफ़रत कीअं हुई? मोहब्बत हुई त मोहब्बत कीअं हुई? ताल्लुकात हुया त ताल्लुकात कीअं हुया? इमामुल अंबिया जो मिज़ाज कहिड़ो हो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तबीयत में कहिड़ियूं ॻाल्हियूं ॻाल्हि वेंदियूं हुयूं? फरमाइनि था, इहा अदा सोचींदे सोचींदे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सोचींदे सोचींदे मुंहिंजी ज़िंदगी जी अध सदी, मुंहिंजी ज़िंदगी जा 50 साल गुज़री विया। अल्लाहु अकबर। उन मुसन्निफ़ 50 साल गुज़ारे छॾिया। अफ़सोस हुजे मुसलमानों, पंहिंजी ज़िंदगी ते पाण 5 मिंट बि मोहम्मद जी ज़ात खे कोन सोचियो हूंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सोचूं हा त अहिड़ा हुजूं हा जहिड़ा आहियूं, सोचूं हा त अहिड़ा किरदार हुजनि हा जहिड़ा पंहिंजा किरदार आहिनि। मुसलमानों वञिजो, अॼु खां पोइ सोचिजो। हिकु तालिब इल्म जी अव्हां खे दरख़्वास्त आहे, जेकॾहिं चाहियो था आऊं बि इमामुल अंबिया सां मोहब्बत करियां, चाहियो था आऊं बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करियां, मुसलमानों हिन में का फ़िरका वारियत कोन्हे। मता कंहिं फ़िरका वारियत जी ॻाल्हि में अची वञो, हिन ॻाल्हि में का फ़िरका वारियत कोन्हे। अल्लाह जी रज़ा जे लाइ, अल्लाह जी रज़ा जे लाइ, रब्बुल आलमीन जी मोहब्बत जी ख़ातिर, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जी ख़ातिर पंहिंजे महबूब पैगंबर जी ज़िंदगी ते को हिकिड़ो किताब तो पढ़ो। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते को हिकिड़ो किताब तो पढ़ो। खोड़ सारा जुमला पाण ॻाल्हाईंदा आहियूं। साईं मुंहिंजो आइडियल ही आहे, मुंहिंजो वॾो ही आहे, चवण वारा नऊज़ुबिल्लाह ईअं बि चवनि था, चवण त न घुरिजे पर इहे अल्फाज़ वेंदा आहिनि, साईं नऊज़ुबिल्लाह मुंहिंजो फलाणो हीरो ही आहे। इहे अल्फाज़, इहे कलिमात मुसलमानों किथे यादि आहिनि अव्हां खे? क़ुरान जो आयतो, लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। कायनात में तव्हां जे लाइ सभ खां वॾो आइडियल, सभ खां वॾो नमूनो, सभ खां बहितरीन मिसाल, सभ खां अफ़ज़ल उम्दा आला तरीन किरदार जेकॾहिं आहे तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो किरदार आहे। केतिरो पढ़ियो आहे इमामुल अंबिया जी ज़िंदगी खे? केतिरो पढ़ियो आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे? ताजुब हुजे असांजी ज़िंदगी ते जो लिखण वारो हिकिड़ो अंग्रेज़ लिखे थो, हिकिड़ो गैर मुस्लिम लिखे थो, चए थो आहियां गैर मुस्लिम, आहियां ईसाई, पर मूंखे मोहम्मद सां मोहब्बत आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छा लाइ त मुंहिंजी ज़िंदगी खे पढ़ियो आहे? सिर्फ़ु पढ़ियो कोन्हे, मूं इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ते लिखियो बि आहे। मुसलमानों उन ॾे इहा अदा तव्हांखे मूंखे छा थी सम्झाए, छा थी ॿुधाए? हू गैर मुस्लिम थी पैगंबर जी ज़िंदगी खे पढ़ी वियो, उनजे दिलि में बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत जागी पई। अल्लाह जा मानो तव्हां त पढ़ो, तव्हां त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खे पढ़ो। मालूम थींदो आहे शायदि इहा मोहब्बत सिर्फ़ु ज़बान जी चोटी ताईं आहे, शायदि इहा दिलि जे दीवारनि ताईं पहुती कान्हे का। तंहिंजे करे त पाण इमामुल अंबिया जी ज़िंदगी ते अञा को किताब पढ़ियो ई कोन्हे। माइकल हार्ट लिखियो हुयो, चवनि था 100 शख़्सियात में जेकॾहिं सभ खां वधीक आला किरदार मूंखे नज़र आयो आहे तो किरदार मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो किरदार। हिन जहिड़ो ॿियो शख़्स इंसानियत जी तारीख़ में मूंखे नज़र ई कोन आयो आहे। मुसलमानों सोचो त सही, गैर मुस्लिम कलम खणे नबी जी सीरत जी ज़िंदगी ते लिखे, उहो बि मजबूर थी वञे त सभ खां पहिरियों नालो जेको उन जे कलम जी नोक कलम जे हेठां अचे उहो बि नालो हुजे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानों पोइ अरमान हुजे पंहिंजी ज़िंदगी ते। ॾाढा पढ़ियल आहियो, इंग्लिश में बि ॻाल्हाए सघूं था, सभु कुझु पढ़ी सघूं था,
वॾे फ़हम ऐं फ़रासत जा मालिक आहियूं। दुनिया कारोबार ज़िरात ऐं मईशत जा सभु उसूल ॼाणियूं था। छा असां इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खे बि पढ़ियो आहे। हसन बसरी रहमहुल्लाह ॾाढो सुठो चवंदा हुआ, जॾहिं खजी ॾे थुड़ ॾे रोअण वारी हदीस ॿुधाईंदा हुआ त इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खजी ॾे थुड़ खां जंहिं ॾियारे अलॻि थी बीठा, ख़ुतबो शुरू कयो, मस्जिद में रोअण जो आवाज़ आयो, सहाबा ॾिठो त अॼु रोअण वारो को इंसान न बल्कि मोहम्मद जी जुदाई में खजी ॾियो थुड़ रोई रहियो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंजी जुदाई में खजी ॾियो थुड़ बि रोअंदो हुजे। मुसलमानों पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पाण केतिरी मोहब्बत करियूं था। इमाम लंबिया मिंबर तां लथा, खजी ॾे थुड़ खे भाकुर पाए चुप करायो, हालांकि खजी ॾियो थुड़ हुयो, छॾे ॾिना, खजी ॾे थुड़ खे भाकुर पाए चुप करायो। फरमायो मुंहिंजा सहाबियो, जेकॾहिं आऊं इन खे ख़ामोश न करायां हा, आऊं इन खे तसल्ली न ॾियां हा, त इहो थुड़ नबी जी जुदाई में क़यामत ताईं रोअंदो रहे। पोइ इहा हदीस ॿुधाइण खां पोइ हसन बसरी रहमहुल्लाह पंहिंजे शागिर्दनि खे चवंदा हुआ ज़ेल ख़शवा, हिन ॻोठ जा मुसलमानो, अॼु हे तालिब इल्म इहे जुमिला अव्हांखे चई रहियो आहे, इहो हिकिड़ो खजी ॾियो थुड़ जेको मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में रुनो हुयो। छा तव्हां कॾहिं इमाम लंबिया जी मोहब्बत में रुना आहियो? छा तव्हां कॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में रुना आहियो? मुसलमानो अचो, अल्लाह सां मोहब्बत ईअं करियो त मोहब्बत जो हक़ अदा थी वञे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत ईअं करियो त मोहब्बत जो हक़ अदा थी वञे। पोइ असांजी निमाज़ बि हुजे, रोज़ो बि हुजे, हज बि हुजे, ज़कात बि हुजे, लिबास बि हुजे, सभिनी में अदा हुजे अदाए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन खां पोइ निगाह ॾिसे त ईअं ॾिसे जीअं इमाम लंबिया जो हुकुम आहे, ज़बान ॻाल्हाए त ईअं ॻाल्हाए जीअं इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम आहे। मुसलमानो अचो, मुंहिंजी गुफ़्तगू जो ख़ुलासो इहो आहे, अचो अबू बकर जा लुड़ उम्मु ऐमन रज़ी अल्लाह अन्हा जा ॻोढ़ा या उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जो रोअण, इहे सभु ॿुधाइनि था अल्लाह सां मोहब्बत कीअं कबी आहे। इमाम लंबिया जा तहज्जुद जा सजदा ऐं तहज्जुद जूं दुआऊं, अल्लाह तुंहिंजो पैगंबर तोखां घुरी रहियो आहे, मूंसां राज़ी थी ॾियां, मूंसां कॾहिं नाराज़ न थी ॾियां। सभु अल्लाह जी मोहब्बत सेखारीनि था। उन खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत आहे, इमाम लंबिया जी मोहब्बत आहे। वालिदैन खां वधीक मोहब्बत करणी आहे, औलाद खां वधीक मोहब्बत करणी आहे, कुल जहान खां वधीक मोहब्बत करणी आहे। असांजो चेहरो बि दलील ॾिए मूंखे मुंहिंजे नबी सां मोहब्बत आहे, असांजी निगाह बि दलील ॾिए मूंखे पंहिंजे पैगंबर सां मोहब्बत आहे, असांजी ज़बान बि दलील बणिजी वञे मूंखे महबूब पैगंबर सां मोहब्बत आहे। ऐं जे अहिड़ी मोहब्बत न करे सघिया आहियो, पोइ हिकु कोल यादि रखिजो, शायदि पाण खां खजी ॾियो थोरो बि भलो हो जेको मोहम्मद जी मोहब्बत में रुनो हो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन दुआ सां इख्तिताम त अल्लाह रब्बुल आलमीन अव्हांखे मूंखे पंहिंजी ज़ात जी हक़ीक़ी मोहब्बत ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हक़ीक़ी मोहब्बत अता फरमाए। आमीन व आखिर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।